डोकरी रिपोर्टर असलम खान बुघियो। अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी के अगुवाण MPA सरदार हिज़्बुल्लाह खान बुघियो साहब एक्स MNA मोहतरम सरदार नज़ीर अहमद बुघियो PP अगवान सरदार ज़ादा मोहम्मद अली उर्फ अमर खान बुघियो साहब PP अगवान सरदार अली डिनो खान गाडई साहब जिन की अगवानी में शहीदन के बेटा पेश करण लाइ करोड़न जालन सां गॾु लाड़कानी शहर जलसे लाइ रवानो थी विया। उन मौके ते डोकरी PP काउंसिल UC काराणी हाजी नज़ीर अहमद बुघियो साहब PP काउंसिल UC गुजड़ वडेरो शमन अली जूणेजो साहब साईं अल्लाह बख्श बुघियो साहब PP जालो इमदाद अली बुघियो UC काराणी PP चेयरमैन मोहम्मद जुम्मन बुघियो साहब वडेरो नुसरत खान बुघियो साहब मोहम्मद अली राजपर साहब PP काउंसिलर UC वकड़ो अरबाब अली जोगी ऐं ॿियनि केतिरनि ई सियासी माण्हुनि कारकुननि भरपूर शिरकत कई। लाड़काणो जलसे में पहुचण ते भलीकार कयो वियो ऐं जियालनि पारां जीए भुट्टो जीए बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं जी आसिफ अली ज़रदारी साहब जा नारा हंया ऐं सॼो पिंडाल नारनि जी गूंज में बहार बहार थी वियो।